जी बिल्कुल, सिंध जी सकाफ़ती ईद के सिलसिले में हैदराबाद में सकाफ़ती रंगन जी खुशबू से झरकी पियो है। हरन ते रैलियों सिंध जी सकाफ़त के भेटा पेश करने लाइ नौजवान निकरी पिया आहिनि। हैदराबाद में टिकटॉकर्स जेके अॼु रैली कढी है, इन नौजवानों से ॻाल्हि ॿोल कयूं था त सिंध जी इन अज़ीम सकाफ़त के हू कहिड़ी रीत भेटा पेश करे रहिया आहिनि। पहिरीं त इहो ॿुधायो, सिंध जी इन अज़ीम सकाफ़त के असां ॾाढो सेलिब्रेट कयूं था, केतिरी ख़ुशी आहे? मूंखे जाम खुशी आहे कि असां सिंधी आहियूं, मूंखे सिंधी थियण जो फ़ख़्रु आहे। असां ईद खां इहो घटि न आहे ऐं पिछले साल भी रैली कढी हुई ऐं हिन साल भी कढी आहे, अगले साल भी कढंदासीं इंशाल्लाह। सिंध में असांजो साह आहे, सिंध असांजी अमन आहे, जिए सिंध। अल्हम्दुलिल्लाह असां जाम ख़ुशि आहियूं। तव्हां ॾिसी था रहो, सभिनि भाउ भेणनि सां मिली करे असां इहो ॾियारो मल्हायूं था। वैसे तो 5 ॾींहं ते आहे। असां हर दफ़े लगारी वारनि जी इन रैली के जॉइन कंदा आहियूं। माशाल्लाह जाम सुठे तरीक़े से अरेंज कंदा आहिनि। जाम मज़ो पियो अचे ऐं स्पेशली असां खुशबू लेगारी, निमरा लेगारी के थैंक्स था चवणु चाहियूं। हर भेरे उहो एॾी सुठी रैली मतिलबु ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि ऐं एतिरा माण्हू उन्हनि जे अॻुवाणी में ईंदा आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। ईद वांगुरु असां सेलिब्रेट कयो आहे हिन खे ऐं जेको आहे पंहिंजे लिमिटेड वेज़ में असां रही करे हर माण्हू ट्रेडिशन के कल्चर के पंहिंजो सेलिब्रेट करे थो सघे। ज़रूरी न आहे कि आउट ऑफ वे वञी भी माण्हू सेलिब्रेट करे। असां छोकिरियूं आहियूं, छोकिरियूं भी पंहिंजे लिमिटेड वे में करे उनखे सेलिब्रेट करे थियूं सघनि ऐं सुठो मैसेज ॾेई थियूं सघनि। त असां हिन तरीक़े सां पंहिंजो कल्चर डे सेलिब्रेट पिया कयूं। थैंक यू। छोकिरियूं आहिनि ज़ाहिर हाणे जॾहिं नौजवान छोकिरा इंजॉय कनि पिया त छोकिरियुनि खे बि जेको आहे मौक़ो मिलणु खपे। इन्हनि छोकिरियुनि बि जेको आहे गॾिजी हीअ रैली कढी आहे, तमामु घणो इंजॉय कनि पिया। जेतिरो सिंध जो नौजवान ख़ूबसूरत आहे, एतिरो ई ख़ूबसूरत कॉम्बिनेशन कयो आहे इन नौजवान। अच्छा साईं इहो ॿुधायो त केतिरी ख़ुशी आहे सिंध जी सकाफ़त? साईं असांखे ॾाढी ख़ुशी आहे पंहिंजे कल्चर जी ऐं असांखे घुरिजे था पंहिंजे कल्चर खे फॉलो कयूं ऐं ईअं ई असांजी यंग जनरेशन आहे जेकी उन्हनि खे ख़बर पए ताकि ये असांजी सकावत आहे ऐं इनके पूरे जोशो खरोश सां मल्हायो। असां आलाना खां घुमराबाद खां निकिता आहियूं ऐं असां उतां थींदे थींदे कासम चौक जेको आहे उतां थी उहो यको लतीफ़ाबाद खां थी उतां थी यको इस ताईं पोस्ट ऑफिस ताईं आया आहियूं, प्रेस क्लब ताईं। सिंध जा ही ख़ूबसूरत नौजवान नारियूं सिंध जी ही सकाफ़ती ईद मल्हाइण जे लाइ निकिता आहिनि। गाॾियुनि खे सिंगारियो वियो आहे ऐं गॾोगॾु सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स करे ख़ुशी जो इज़हार कयो पियो वञे। कैमरामैन शाहिद सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।